अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और ॾिसी रहिया धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमोर जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। गरीब मुल्क पंहिंजे वसीलनि सबब गरीब न आहिनि। करप्शन ऐं करप्ट लीडरशिप मुल्क खे तबाह कंदी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो पढ़ी ख़बरूदार के इंटरव्यू रेगुलेटरी अथॉरिटी के सरबराहन वारे इजलास के खिताब कंदे चयाईं त अवामी हक़नि लाइ रेगुलेटर्स जो किरदार अहम आहे। रेगुलेटर्स पंहिंजे शोबे जी तरक्की लाइ ख़िदमतनि जे मयार ऐं इंसाफ़ खे यकीनी बणाइनि। घाटे तोड़ महंगाई ऐं गैस बहरान ख़िलाफ़ पीपल्स पार्टी के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरा कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ऐं नवाबशाह में जियाला रस्तनि ते निकिरी आया। समूरन ज़िले हेडक्वार्टर्स में एहतजाज पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण त पीटीआई हुकूमत जी नाहेली सबबि पूरे मुल्क में गैस जो बहरान पैदा थियो आहे। 3 सालनि दौरान गैस जे अघनि में 300% वाधि थी। कराची समेत सॼी सिंध में गैस बहरान आहे। ईंदड़ वक़्त में कोयलो ऐं काठियूं बि कोन मिलंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। नाहिल हुकूमत रोज़गार ॾियण बदिरां खसे रही आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो कराची में महंगाई ख़िलाफ़ एहतजाज के खिताब, चयाईं कराची तब्दील थी चुको आहे, हाणे लिसानियत वारी सियासत न हलंदी। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त सियारे में गैस ॾियण जो हुकूमती वाइदो कूड़ो निकितो। हुकूमत चयो घरेलू वापेदारनि खे गैस फराहम कबी। हुकूमती गफ़लत सबबि अवाम खाधो पचाइण खां बि महरूम आहे। ॿार बुखे पेट स्कूल वञनि मजबूर आहिनि। इमरान ख़ान न्याज़ी जी नाहेली सबबि मुल्क में गैस न आहे। सनअतनि खे गैस न मिलंदी त टैक्स किथां वसूल थींदी। सुप्रीम कोर्ट बरतरफ़ 16,000 मुलाज़िमनि जे हक़नि में वॾो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुई गैस समेत मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी इदारनि मां बरतरफ़ कयल 1 खां 7 ग्रेड जा मुलाज़िम बहाल। ग्रेड 8 ऐं उन खां मथे जे मुलाज़िमनि खे खाते जी टेस्ट ॾियणी पवंदी। जेके मुलाज़िम टेस्ट ॾेई भर्ती थिया उन्हनि जी टेस्ट न थींदी। 1996 खां 1999 में टेस्ट ॾियण खां सवाइ भर्ती थियल मुलाज़िम टेस्ट ॾींदा। करप्शन, मिसकंडक्ट या गैर हाज़िरी सबबि फारिग कयल मुलाज़िम बरतरफ़ रहंदा। सुप्रीम कोर्ट बरतरफ़ मुलाज़िमनि जूं नज़रसानी अपीलूं ख़ारिज करे छॾियूं। अदालत हुकूमती तजवीज़ूं मञे वरितियूं। सेक्रेटरी एम्प्लॉइज़ एक्ट 2010 आइन सां टकराव में आहे। अदालत जा रिमार्क्स सुप्रीम कोर्ट पाण मुरादे नोटिस ते मुलाज़िमनि खे बहाल कयो। अदालत 4-1 जे तनासिब सां फ़ैसिलो ॿुधायो। जस्टिस मंसूर अली शाह फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। पार्लियामेंटी हुकूमती सिरिश्ते में पार्लियामेंट सुप्रीम आहे। जस्टिस मंसूर अली शाह जा रिमार्क्स मज़बूत जमहूरी निज़ाम में पार्लियामेंट ई सुप्रीम हूंदी आहे। इख़्तिलाफ़ी नोट सुप्रीम कोर्ट पारां आसिफ अली ज़रदारी जे सदारती दौर में बहाल थियल मज़दूरनि जे ॿीहर बहाली जो फ़ैसिलो ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पीपल्स पार्टी जे वफ़ाक़ी सरकार सियासी बुनियादनि ते कढियल मुलाज़िमनि खे बहाल कयो हो। पीपल्स पार्टी सदाई मज़दूरनि सां गॾु बीठल हुई ऐं मुस्तक़बिल में गॾु बीठल रहंदी। सुप्रीम कोर्ट तरफ़ां मज़दूरनि खे बरतरफ़ करण वारी तारीख़ खां बहाल करण जो फ़ैसिलो संदन हक़ जी सोभ आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो रद्द अमल। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मकानी इदारनि जे नए कानून ते ग़लत ॻाल्हियूं पखेड़ियूं पियूं वञनि। MQ ऐं PTI कराची जे शहरियुनि खे गुमराह करे रहियूं आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाइर आहिनि। असां कॾहिं बि अक्सरियत या अक़लियत जी ॻाल्हि न आहे कई। सभिनी खे हिक जहिड़ा हक़ हासिल आहिनि। कराची जा शहरी ॼाणनि था त कंहिं खेनि इस्तेमाल करे फ़ाइदो हासिल कयो ऐं कंहिं कराची में ख़राब हालतूं पैदा कयूं। सिंध जे सरकारी खातनि में फौती कोटा ते 317 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी। चीफ सेक्रेटरी सैयद मुमताज़ अली शाह जी लाॻापियल सेक्रेटरियुनि खे फौती कोटा केस तुर्त हल करण ऐं डिप्टी कमिश्नर खे DRC जा इजलास करण जी हिदायत।
ज़राइत खाते बाबत वॾे वज़ीर जे सलाहकार मंसूर वसाण चयो त सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे, पर नज़रअंदाज करे सिंध जो ज़रई भाण ॿियनि सूबनि खे ॾिनो पियो वञे। इमरान हुकूमत को बहानो बणाए सिंध सरकार खे नाकाम बणाइण जी कोशिश करे रही आहे। सूबे में ज़रई भाण ज़ख़ीरो करण ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। कोटकी में सिंधु दरिया जी पुलिस चेक पोस्ट ते शकी माण्हुनि खे रोकण जी कोशिश, जवाबदारनि सिरूं हणी ॿिनि एहलकारनि जो मथो फाड़े छॾियो। कोटड़ी भरिसां हियां ॾारींदड़ हादसो, 3 ॼणा अजल जो शिकार। बांझंद लॻे इंडस हाईवे ते 2 कारनि विच में टकर थियण सबबि औरत समेत हिक ई कुटुंब जा 3 ॼणा फोत थी विया। फोतियनि में अख्तर बानू, अब्दुल हकीम पंवर ऐं मसूद पंवर शामिल। संदन तालिक दादू सां ॿुधाए पियो वञे। थाणो बुलाखान भरिसां मुबैना ज़हरीलो खाधो खाइण सबबि पीरसन पी ऐं संदसि नौजवान धीअ फोत। ॻोठ आचर पालारी में मुबैना तौरु ज़हरीलो खाधो वापराइण सबबि 70 वरनि जे रहीमदाद पालारी ऐं संदसि 30 वरनि जी नौजवान धीअ नजमा पालारी जी हालत ख़राब थी वई। खेनि बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि संदन फोत थियण जी तस्दीक कई। लाड़काने भरिसां ओठा बाईपास ते रक्षा कल्टी थियण सबबि 7 वरनि जी सबा बिरोही फोत। 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। फोती निगरी जो मर्द ऐं ज़ख़्मी ॿारड़ा अस्पताल मुंतक़िल। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। घर में के हाथ